अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जीअं त अॼु मूंसां गॾु मुर्क महबूब अली गॾु आहे, हुनजो लॉन्चिंग शो थियो। बहितरीनु आवाज़, ज़बरदस्त हुन गीत ॻाया, असांखे बि ॾाढी ख़ुशी थी। भाउ खां पुछा कंदासीं त हिन कॾहिं खां शुरूआति कई आहे ऐं हुनजो काओ आहे गाम। सब खां पहिरियों बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं सदाईं करीम के सिलसिला दोस्त मिठा दिलार आलम सलावत करीम। जीअं त मुंहिंजो हीउ न्यू एल्बम ईद जो ई आहे जेको हाणे शो पंहिंजी कंपनी मुर्क इंटरप्राइज़ में 22 एल्बम आहे सां शो थी वियो आहे। सभिनीनि दोस्तनि खे मुंहिंजे तरफ़ां दिलि जी गहराई सां ईद जो मुबारक ऐं हीउ ईद जो तोहफ़ो तव्हां दोस्तनि लाइ गिफ्ट आहे। महिरबानी महिरबानी भाउ मुर्क महबूब अली, असांजी दुआ आहे सदैव दुआ आबाद रहंदी। जी जी त अस्सलाम वालेकुम। आऊं तव्हांजे पंहिंजो बिलावल थियो, मूंसां गॾु आयो ऐं हिन जो माशाअल्लाह तमामु सुठो एल्बम थी वियो आहे। केरन सां जेको प्रोडक्शन में सलाम अली तमामु वग़ैरह हिन जो बि एल्बम थियो आहे। हर हिकु तव्हांजे बारे में मुंहिंजो एल्बम फ़नकार सनम अली सां ड्यूट में एल्बम आयो आहे ऐं मुंहिंजो टाइटल सॉन्ग आहे हिन ईद ते जंहिं न ईंदे मुंहिंजो साह हलियो वेंदो। सॼा बिना त ईद आहे न, उहो मुंहिंजो ड्यूट एल्बम आयो आहे। इनशाला तव्हांखे पसंदि ईंदो ऐं असांजो जेको सभु परवरस्तार आहिनि, जेके चाहींदड़ आहिनि, उन्हनि खे बि मां ईद जूं मुबारकूं ॾियणु चाहियां थो ऐं इनशाला उमेदु आहे त तव्हांखे असांजो एल्बम पसंदि ईंदो ऐं इनशाला नज़र TV HD जेका आहे हिनखे तव्हां सब्सक्राइब बि कजो, लाइक बि कजो, कमेंट बि कजो, ख़ासि करे बेल आइकन खे बि दॿाइजो। अच्छा पेपर साहब तव्हांखे ॿियो कुझु सवाल आहे? हिन एल्बम में शहर में तमामु छा था भई तव्हांजा कहिड़ा निकिरंदी हीअ सॉन्ग सां मुंहिंजो सॉन्ग निकिरण जो ख़ासि करे जेको मुंहिंजो सॉन्ग आहे ईद जे हवाले सां, हिन ईद ते जंहिं न ईंदे मुंहिंजो साह हलियो वेंदो, मुंहिंजो माना हिकिड़ो टाइटल सॉन्ग आहे ऐं उमेदु आहे त इहो सॉन्ग मुंहिंजो हिकिड़ो सुठो निकिरंदो ऐं काफ़ी निकिरी वियो आहे। ख़ाली हिन खां अॻिते बि दोस्तनि सुठो हिकिड़ो साथ निभायो आहे। हिन जो शाइर आहे सिंधी ख़ूबसूरत शाइर आहे अशोक दामाणी, जेको कराची में रहंदो आहे ऐं ॿियो आहे दिलबर ठोड़ियाणी, जेको सऊदिया जो शाइर आहे। सऊदिया जे शाइरनि बि मूंखे सुठो साथ निभायो आहे। अॻो आहे ज़मा सोलंकी बि आहे, माना सुठा सुठा सिंधी जा शाइर आहिनि। हिन एल्बम में मुंहिंजो साथ आहे उन्हनि जो, मूंसां उन्हनि जो शुक्रिया अदा कयां थो। आख़िर में मुंहिंजो मैसेज इहो आहे त हिन एल्बम खे भरपूर खां भरपूर वोट ॾींदा। उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदो, ॿुधणु न विसारींदा, पाण बि ॿुधियो, दोस्तनि खे ॿुधाइजो ऐं शेयर कजो, लाइक कजो, कमेंट कजो। तव्हांजा छा था कयो? इकबाल सां मुंहिंजो ड्यूट सॉन्ग थियो आहे, ड्यूट एल्बम आयो आहे ऐं मां सुठो फील थी कयां। इहा फ़ख्र जहिड़ी ॻाल्हि आहे असांजी, जहिड़ी ॻाल्हि आहे असांजी ऐं मां उमेदु इहा कयां थी त असांजो एल्बम बि सुठो हिट बि थींदो। अच्छा प्रोड्यूसर जी केतिरी तव्हां सपोर्ट आहे, केतिरो साथ आहे कंपनी मालिक जी? कंपनी मालिक जी असां इलाही सपोर्ट आहे बिलावल थेबो ऐं इहो मुंहिंजो एल्बम असांजो जेको आयो आहे गॾु आयो आहे थेबो प्रोडक्शन में ऐं हिन जो अदो आहे जेको एकादेश बि अदा बिलावल थेबो ऐं थेबो प्रोडक्शन में असांजो एल्बम रिलीज़ थियो आहे। इनशाला उमेदु आहे त तव्हांखे सभु पसंदि नाज़रीन खे असांजी तरफ़ां, मुंहिंजे तरफ़ां सिंगर इकबाल रज़ा हैदरी जे तरफ़ां ऐं सनम अली जे तरफ़ां तव्हां सभिनी खे, बिलावल थेबो जे तरफ़ां तव्हां सभिनी खे ऐं नज़र HD TV वारनि जी तरफ़ां बि सभिनी दोस्तनि खे, असांजी तरफ़ां सॼी टीम जे तरफ़ां तव्हांखे सभिनी खे ईद जूं लख लख मुबारकूं।